अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिंद सिंध ऐं विलायत में बेशुमार सामीन ऐं मेज़बान जनाब इमदाद अली ओढे जे ख़िदमत में वीना श्रृंगी ऐं शालिनी सागर जा सलाम अर्ज़ आहिनि। वीना, अॼु असीं हिन प्रोग्राम तहत ज़िक्र कंदासीं हिकु अहिड़े शाइर जो जंहिं पंहिंजे कलम ज़रिए सिंधी ॿोलीअ जी ख़िदमत कई। ही नालो आहे दादा हरी दरियाणी दिलगीर जो। हिन प्रोग्राम जो उनवान आहे दिलगीर गीतनि जो हिकु बड़। वाह। तहरीर ऐं तरतीब वीना श्रृंगी, रावी शालिनी सागर ऐं वीना श्रृंगी। पेशकश रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वेझड़ाईअ में संदसि 100 साल जश्न पिणु मल्हायो वियो। खेसि साहित्य अकेडमी अवॉर्ड, महाराष्ट्र जो गौरव पुरस्कार, नारायण श्याम अवॉर्ड, इंडस एंड सिंध जो लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड ऐं ॿियनि केतिरनि ई अवॉर्डनि सां खेसि नवाज़ियो पिणु वियो हो। दादा दिलगीर गुजरात जे सिंधी साहित्य अकेडमी जा चेयरमैन बि रही चुका हुआ। तंहिंखां सवाइ गांधीधाम म्यूनिसिपालिटी जा चेयरमैन, गांधीधाम जे तालीमी इदारनि सां बि जुड़ियल रहिया। 15 जून साल 1916 ते सिंध जे क़दीम धरती जे लाड़काणे जे शहर में हरी दरियाणी दिलगीर जो जनमु थियो। ईअं त पेशे जे लिहाज़ खां उहे इंजीनियर हुआ, पर इन खां वधीक अंदर जे उद्मनि ऐं जज़्बनि जे कलम ज़रिए तख़लीक़ी अदावतुनि जे सरमाए खे किताबनि जे रूप में उन्हनि महफ़ूज़ बि कयो। शाइरी जी सामुंडी उछलुनि, अंदर जे आवाज़ जे पराडनि सां सिंधी अदब लाइ अमुल सूखड़ी ऐं सौगात असांखे ॾेई विया। संदन 20 खनि खां किताब जिन में शाइरी, ॿाराणो अदब, ऑटोबायोग्राफी ऐं ॿियो अदबी सरमायो शामिल आहे। मौज कई महराण, पल पल जो परलाव, मज़ेदार गीत शाइरी, चोलो मुंहिंजो, चिक में आत्मकथा, अमर गीत, ॿारनि जे लाइ शाइरी ऐं ॿियूं तख़लीक़ी सरमायो शामिल आहे। पल पल जो परलाव ते साहित्य अकेडमी तरफ़ां अवॉर्ड ऐं सेंटर हिंदी डायरेक्टरेट तरफ़ां मज़ेदार गीतनि ते खेनि अवॉर्ड सां बि नवाज़ियो वियो। खेनि ॿिया बि केतिरा ई अवॉर्ड, इनाम ऐं सम्मान अता कया विया हुआ। जीवन जो जस इन्हीअ में जीव जीवड़े जीव। दादा दिलगीर जो जीवन जो नज़रियो हीसियल ऐं हीणो थी न रहणु, बल्कि अॻिते ऐं अॻिते वधणु हो। तख़लुस भल हिननि दिलगीर रखियो, पर हुननि जो नज़रियो बेहदी आशावादी रहियो। जीवन माणण वक़्त जो सही इस्तेमालु करणु ऐं पंहिंजे अंदर जे तख़लीक़ार खे न सिर्फ़ ज़िंदा रखणु, पर अॻे खां अॻिरो करे ज़िंदा रखणु ऐं ज़िंदगी माणणु हो। दादा दिलगीर गज़ल, पंजकुड़ा, सानेट, तराइल, बाई, नज़्म, तवील कविताऊं वग़ैरह बि लिखियूं आहिनि। ऐं पंहिंजे हिकु किताब जे अर्पणा में उन्हनि लिखियो आहे, पुराणे वण मां उभरियल नवनि गुलरनि लाइ। किताब 3 पीढ़ियुनि जे उन्हनि नाव कयो आहे, जिन खे ॾार, टारियूं ऐं नवां पन करे उन्हनि मुखातिब कयो आहे ऐं पाण खे पुराणो वड़ करार ॾिनो आहे। वीना, असीं छो न पंहिंजे सामाइन खे अवल हिते हिकिड़ो कलाम या को गीत ॿुधायूं। दादा दिलगीर जूं कई रचनाऊं आहिनि। बिल्कुलु। ऐं कुझु ॿिया बि गीत आहिनि जे अॼु जे प्रोग्राम तहत असीं शामिल कंदासीं, पर तंहिंखां अॻु असां पंहिंजे ॿुधंदड़नि खे इहो ॿुधायूं त दादा दिलगीर जो जेको वॾो पुटु आहे राम दरियाणी तमामु ई इंटेलेक्चुअल माण्हू आहे ऐं उनखे अंग्रेज़ी ते अबूर हासिल आहे। दादा दिलगीर जो किताब जेको आहे राम दरियाणीअ उन्हनि जे जेको फर्ज़ंद आहे राम, तंहिं जेको आहे सो अंग्रेज़ी में छपायो आहे दादा जो, ऐं उहो किताब रिलीज़ बि कयो वियो हो ऐं उन रूनुमाई में मां मौजूदु हुअसि। त असांखे ख़ुशी आहे
असां हिन सिलसिले खे हाणे संगीत जे सिलसिले सां अॻिते वधाईंदासीं, पोइ दादा दिलगीर जे फ़न ऐं शख़्सियत ते अॻिते वधीक ॻाल्हाईंदासीं। बिल्कुलु। कश्मीर मां गांधी अचे, पंजाब मां गांधी अचे, कल कल कंदी सिंधु, कल कल कंदी बाबा कंदी, बाबा कंदी सिंधु। कैलाश तां गांधी अचे, कश्मीर मां गांधी अचे, पंजाब मां गांधी अचे, कल कल कंदी सिंधु, कल कल कंदी बाबा कंदी, बाबा कंदी सिंधु, कल कल कंदी बाबा कंदी, बाबा कंदी
पुराणे वण जे आज़मूदनि, मुशाहिदनि ऐं मुताले जो निचोड़ शाइरीअ जो ही मजमूओ आहे जीवड़े जीव जीव, जंहिंमें मुनी सदीअ ते आधारित जुदा जुदा दौरनि ते मुश्तमिल शाइरी शामिल कई वई आहे। इन में जवानीअ जो दौर जूं बि रचनाऊं शामिल आहिनि। ज़िंदगीअ जे एतिरनि बहारुनि खे लताड़ींदे पाण खे अॻे खां अॻरो भाइनि था। दादा हिकु हंधि फरमाए थो, मां शाइर आहियां, हिकु आशावादी शाइर आहियां। 70 सालनि खां शाइरी कंदो थो अचां। हाणे 84 जो चकर पूरो करे 85 खे पार कयो अथम। एम कमल साहब दादा दिलगीर लाइ लिखियो आहे त दिलगीर गीतनि जो हिकु बड़ आहे। शालीन जंहिंजो असां अॼु प्रोग्राम जो उनवान बि ॾिनो आहे। बिल्कुलु। त इहो एम कमल दादा जे लाइ लिखियो आहे, जंहिंजी शाखुनि जे फैलाव जो दाइरो झझो ऐं इन जी छांव घाटी ऐं थधी आहे। दिलगीर उस्ताद नवाज़ अली जाफ़री न्याज़ खां फ़न जी शिक्षा वरिती ऐं कविता जी बानी साईं बेबस जी सुहिबत खे पले पई, जंहिंखे शाह लतीफ़ टैगोर उपनिदेशन खे पढ़ण जी प्रेरणा बि ॾिनी। संदसि शाइरी जा मौज़ू ज़िंदगी, सपना, दिल, ग़म, मुंद, जुल्फूं, गुल, वण, पोपट, पखिड़ा, प्रभाती पहर वग़ैरह वग़ैरह खणी करे उन्हनि शाइरी जी रचना कई ऐं इन्हनि जे इर्द गिर्द माहौल खे झटे माणे ग़ज़ल या गीत लिखिया। धरतीअ खां धार थियण जो दर्द, शाह लतीफ़, शाह जो रसालो, सिंधी ॿोली, सिंधी अदब में सिंधियुनि जी घटि दिलचस्पी, विरसे खे विसारण, खाद खुराक, रीतूं रस्मूं वग़ैरह शाइरीअ में बयान करण, इहा का हरी दिलगीर जी मनस्थिति न रही आहे, बल्कि उन दौर जे हिंद में आयल हमअसरनि शाइरनि जी बि रही, जिन जी शाइरीअ में इहो ॾिसण वटां मिलंदो। दादाजी ॿोली सलीस, अरबी फारसी जे असर खां आजी निज सिंधी आम मुरविज में इस्तेमाल थींदड़ लफ़्ज़ ॿोलचाल वारी आहे। दिलगीर जी शाइरीअ जे इंडलठी रंगनि मां के शेर चूंडे करे सामीन अव्हां सां वंडे रहिया आहियूं, जंहिंमां शाइर जे तख़लीक़ी सोच ऐं शाइरीअ जे सुरहाण ऐं मधुरता खे माणे सघंदासीं। संदसि शाइरीअ जे उफ़क़ ते उॾाम जो अहसास ऐं लुत्फ़ माणे सघिजे थो। के सुपना मूं भोॻिया पिरह जे पहर में, कई नक्श निखरिया पिरह जे पहर में, जॾहिं नेण बूटिया पिरह जे पहर में, नवां रंग निसरिया पिरह जे पहर में। सॼो मंज़र ॾिसे थी शालिनी, अखियुनि ॾाढो अची वञे थो। जीअं त विराङे खां पोइ 1958 में सिंध खे दादा दिलगीर अलविदा करे हिंद में आया ऐं संदसि मन भरिजी आयो। पंहिंजे जज़्बात खे कुझु हिन तरह उन निज़ारियो आहे, देस दिलबर खे छॾे हाय ही परदेस पिनण, देस दिलबर खे छॾे हाय ही परदेस पिनण, कहिड़े दलबे ते लॻी दिल खे मां ढारे वेठुसि। इन ग़ज़ल जी ॿिए बंद में चवनि था, देस जी धूड़ रखियमि सिर ते जॾहिं धार थियुसि, देस जी धूड़ रखियमि सिर ते जॾहिं धार थियुसि, दिल खे केॾो बि दॿियमि लुड़क ॿहारे वेठुसि। हिन में धरतीअ खां धार थियण जो दर्द ऐं बेबसी, मजबूरनि हालतुनि सां समझौतो करण जो दर्द बि असांखे नज़र अचे थो। दादा न सिर्फ़ पंहिंजे वतन जे वणनि खे यादि करे थो, पर इन सरज़मीन इते जी खाद खुराक खे बि शिदत सां उन्हनि महसूसु कयो आहे। लाड़काणे में अमण खां नाश्तो, थूम ढोढे ऐं ॾही जी सूखड़ी। कच्छ जी धरतीअ ते रहंदड़ वर वर करे खेसि सिंध जी सरज़मीन ऐं शाह जी यादि सताए थी। बेबहा दौलत रसालो शाह जो, बेबहा दौलत रसालो शाह जो, ज़िंदगीअ लाइ सिंध जी सूखड़ी। कच्छ में वर वर करे अलॻि अलॻि मौक़नि ते लतीफ़ साईं ऐं शाह जो रसालो शाह जी वाईअ जो आवाज़ जो पड़ाॾो कननि में गूंजण लॻे थो। त हाणे असां हिन सिलसिले खे संगीत जे सिलसिले सां छो न अॻिते वधायूं, इन खां पोइ अॻिते हलंदासीं। मन जीत जीत के उमिर गवाई, सजना बेली हुण तो हार फकीरा,
जीतण दा मुल कोडी ऐं हारण दा मुल हीरा मन हीरा लहंदा लख किरोड़े अड़िय मां बेली कोडी लहंदी कसीरा पर हुण बिन हार मञई मियां बाहू त तूं बे मुर्शिद बे पीराणे या जो ना हर यार आशिक कीअं सॾाया जोड़ जुतीअ जो ना हर यार आशिक कीअं सॾाया आशिक कीअं सॾाया सजण मां दास बिदर जो नाहा हक़ दास बिदर जो नाहा जोड़ जुतीअ जो ना हर यार आशिक कीअं सॾाया जोड़ जुतीअ जो ना हर यार आशिक कीअं सॾाया मुरलो सुरलो नाद नफीला मुरलो सुरलो नाद नफीला दर दर भी न वजायण यार दर दर भी न वजायण यार जोड़ जुतीअ जो ना हर यार आशिक कीअं सॾाया जोड़ जुतीअ जो ना हर यार आशिक कीअं सॾाया गोले तलहंदत वर पंहिंजे खे गोले तलहंदत वर पंहिंजे खे गोले तलहंदत हेठ जबल ते काहोड़ यार हेठ जबल ते काहोड़ यार आशिक कीअं सॾाया आशिक कीअं सॾाया सजण मां दास बिदर जो नाया हक़ दास बिदर जो नाया जोड़ जुतीअ जो ना हर यार आशिक कीअं सॾाया जोड़ जुतीअ जो ना हर यार आशिक कीअं सॾाया मन चढ़ी त जबल चोट ते अड़िय मां मत पेरनि पंधु कंदते जे मुंहिंजे पेरनि पंधु करणु छॾे ॾिनो त हिन गोॾनि भर घिसंदते जे मुंहिंजे गोॾनि घसणु छॾे ॾिनो अड़िय मां त हिन सतुरनि भर सुरंदसे जे मुंहिंजे सतुरनि सुरण छॾे ॾिनो त हिन हथनि भर हलंदसे जे मुंहिंजे हथनि हलण छॾे ॾिनो अलादन ठूटनि भर ठिरकंदसे जे मुंहिंजे ठूटनि ठिरकण छॾे ॾिनो त हिन कंधनि भर किरंदसे हाणे मूंखे मिलियो पुनल त मिलंदते अड़िय मान त घोरी जान जतन ताणे या
लाहु लतीफ़ चवे अल्लाह लालो लाल लतीफ़ चवे अल्लाह भिटाई घोट लतीफ़ चवे अल्लाह पांद गिटी अगल पायण यार पांद गिटी अगल पायण यार हक पायण यार हक पायण यार रुड़ जुतीअ जो नाहण यार आशिक कीअं सॾाया रुड़ जुतीअ जो नाहण यार आशिक कीअं सॾाया आशिक कीअं सॾाया सजण मां दास बिदर जो नाया हकदास बिदर जो नाया रुड़ जुतीअ जो नाहण यार आशिक कीअं सॾाया रुड़ जुतीअ जो नाहण यार वीर थोड़ी देर हिन कलाम खां अॻु में असां ज़िक्र पे कयोसीं शाह साईं जो ऐं कच्छ जे बारे में जी त हिकिड़ो शेर आहे मां हिते अर्ज़ु करणु चाहींदसि कच्छ में शाह जी ॿुधम वाई वाह कच्छ में शाह जी ॿुधम वाई सिंध मूडां ॼण सुरी आई वाह केॾो न शिदत सां महसूस कयो आहे त जिते रहनि बेहद था सलीस लफ़्ज़ आहिनि हा ॿोली उन्हनि जी तमामु अहिड़ी जेका आम मुरवज वारी ऐं के ॾुखिया लफ़्ज़ कान अरबी फारसी खां जेका आहे सा हटी करे तो इहा ॻाल्हि कई त हाणे हिन सिलसिले खे असां अॻिते वधाईंदासीं हालात ऐं हादसनि जे हथ वस थी पंहिंजी धरती खां धारण जो दर्द ऐं गुज़िरियल वक़्त जूं उते घारियल के घड़ियूं शाह जी वाई जो कननि ते जॾहिं परलाउ पवेनि थो त उन्हनि जो मन बेचैन थी थो वञे सिंधूअ जे कंठे ते मन में गंगा लाइ हुई प्यास सिंधूअ जे कंठे ते मन में गंगा लाइ हुई प्यास हाणे सिंधू दर्शन जे लाइ गंगा तां अरदास वाह शाइरीअ खे सिंधी ॿोली अदब जे हथां पलान खिसकण ते जेको आहे शाइर दिलगीर जेको महसूस कयो आहे उनजे मन में चिंता जंहिंमें ॿोलीअ में माउ ॾिनी खेसि लोली पींघे में तंहिं ॿोलीअ खे हीणे हाल में ॾिसंदे हू फरमाइनि था ॿोलीअ खे खिसकंदो ॾिसी सिंधी घरनि मां जन्नत में अॼु भिटाई या गमगीन थियो मथियां कुझु गज़लनि में शाइर महसूस करे थो त ॿोलीअ जे वाधारे ऐं बचाव लाइ सरकार तरफ़ां इदारा त जुड़िया विया आहिनि पर असीं ख़ुदि बि परे थींदा पिया वञूं सिंधी स्कूलनि जो बंदि थियणु स्क्रिप्ट ते चौॿोल घरनि में सिंधी ॻाल्हाइण बदिरां अंग्रेज़ी जो इस्तेमालु करे इलाक़ाई भाषाउनि जो असरु आशावादी दिलगीर जे मन में पीड़ा पैदा करे थो कोन सिंधीअ खे सरकार मारे छॾियो कोन सिंधीअ खे सरकार मारे छॾियो घर में ॿारनि जे वहिंवार मारे छॾियो किताब ख़रीद न करणु पढ़ण वारो कल्चर जेको आहे उहो किताब ख़रीद करे न पढ़ण में दिलचस्पी न हुअण करे लेखक तरफ़ां किताब छपाए मुफ़्त में विराइण ते मलाल ऐं दर्द साफ़ नज़र अचे थो इन जो इज़हार शाइर तराइल में हिन तरह फरमायो आहे खूब लिखी तो खूब छपाई खूब लिखी तो खूब छपाई मुंह में अहिड़ी ताक़त नाहे मुफ़्त में विराही मुफ़्त में पढ़ी पुस्तक जी का क़ीमत नाहे वाह हरी दरियाणी दिलगीर शाम जी जिते सिंधी उते सिंध खां इन वारे ख़्याल खां मुतासिर थी करे दिलगीर तरायल न सिर्फ़ इन थॉट खे गज़ल जो इज़हार ॾेई करे पेश कयो आहे सिंध जे लाइ पाण खे न सिकाए सिंध जे लाइ पाण खे न सिकाए जिते आहीं उते ई सिंध बणाए वाह ऐं तो ॾिठो हिन ॿिए शेर में बि चवनि था जॾहिं बीमारी जे हालत में उन्हनि जी मिसिस जेका आहे घरवारी परघोर लहे थी तॾहिं कहिड़ो इज़हार था कनि मुंहिंजे लाइ अर्श तां तारा बि छिनी आणे थी मुंहिंजे लाइ अर्श तां तारा बि छिनी आणे थी छा ॾिठो मुंहुं में अथई तूं ई रुगो ॼाणी थी छा ॾिठो मुंहुं में अथई तूं ई रुगो ॼाणी थी ऐं अॻिते छा था फरमाइनि त उहे बि इन तरीक़े सां महसूस कनि था केरु दिलि मुंहिंजी वठे
केर मूंखे सम्झाए, केर दिल मुंहिंजी इहो वठे, संदसि उन्हनि जे विछोड़े खां पोइ जो लिखियलु आहे। केर मूंखे सम्झाए, हाणे आणिया मां किथां तुंहिंजी मोहबत बाबा, हाणे आणिया मां किथां तुंहिंजी मोहबत बाबा, मूंखे कल कान हुई केॾो घुरां थो तोखे, मूंखे कल कान हुई केॾो घुरां थो तोखे, हाणे रोई थी उथे तुंहिंजी मोहबत बाबा। ऐं मां इहो ॿुधायां त ही हरी दरियाणी दिलगीर साहब पंहिंजे वालिद जे लाइ उन्हनि जे विछोड़े ते हिकिड़ो मरसियो जेको लिखियो त असां सिंधी जेके हिते हिंद में शाइर रहनि था, इन तरीक़े जी शाइरी जेको आहे मरसियो लिखणु उहो जेको आहे सो असांखे नज़र न ईंदो। मूंखे त ख़ासि करे पढ़णु वटां कोन मिलियो आहे। ऐं दादा दिलगीर जो इहो मां मरसियो पढ़ियो त उन्हनि खे जेको उते उन्हनि जेका शागिर्दी ऐं जंहिंखां तरबियत वरिती उस्ताद खां, ऐं उहो इन्फ्लुएंस उन्हनि जे शाइरी ते रहियो त उन्हनि मरसियो खां मुतासिर थी करे ई लिखियो। दादा दिलगीर माज़े खे यादि कंदे बि हाल सां हम कदम थी अॻिते वधण ऐं हर हाल में ख़ुशि रहण जो नज़रियो उन्हनि में नज़र असांखे ईंदो। घणे भाङे आशावादी नज़रियो ॾिसण वटां मिलंदो, इंसानी फितरत ते ख़ुशि रहण जो नज़रियो। ऐं उन्हनि जे हिकु नांग उनवान वारी कविता जेका आहे, नांग त अक्सर नांग, नांग त अक्सर नांग पर इंसान सुनहरी नांग। इन में अॻिते हली सवाल कनि था त ॼमण वक़्तु इंसान हीअं हो पर पोइ अहिड़ो ज़हरीलो नांग छो थी वियो जेको आहे सो। अॼु जो ॿरंदड़ मसइलो आहे जेको इंसान सां वाबिस्ता आहे, त मन में हिकिड़ी ऐं ॿाहिरि जेका आहे जीअं दहशतगर्दी जो बि मसइलो जेको आहे सो बेहद ई ॿरंदड़ मसइलो आहे, उन तरफ़ बि शाइर काफ़ी सुजाग कयो आहे। ऐं जंहिंजे करे कई ज़िंदगियूं तबाह थी थियूं वञनि। ऐं तोखे यादि हूंदो 2001 में कच्छ भुज में ते बनी में जेको आहे सो ज़िलज़िलो आयो हो, उन ते बि हुननि जेको आहे सो पंहिंजो इज़हार कयो आहे। जहिड़े तरीक़े सां ज़िलज़िले करे ऊचियूं इमारतूं तास जे पतनि जियां ढही पट पयूं त कई इंसानी ज़िंदगियूं तबाह व बर्बाद थी वियूं। ईश्वर किथे आहे सवाल कनि था, जे आहे त अबहम जे राड़े ते उन्हनि जी दिलि छो न दुॾी, इहो सवाल खड़ो कनि था। अबहम जूं वञी आकाश ते आहूं पहुतियूं, मासूम ॿारनि जी जेका उन्हनि जो राड़ो वञी आकाश ते पहुतो, को न भॻवान ॿुधो जो रूह मां राड़ो निकितो। अक्सर ॾिठो वियो आहे त को बि तख़लीकार पंहिंजी लिखियल शाइरीअ खे ॾिसोन न करणु चाहींदो आहे। जहिड़ियूं बि रचनाऊं हुजनि उन दौर जे, उन जी ज़िंदगी ऐं अक्स ऐं ओलड़ा उन में खेसि नज़र ईंदा। दिलगीर जी इहे ई रचनाऊं शुरूआती ऐं अलॻि अलॻि दौरनि ते मुश्तमिल आहिनि। प्रभु वफ़ा हिकिड़ो शेर लिखियो आहे जी, जेको मां ॿुधाइणु चाहींदसि। ऐं उन्हनि मुंहिंजे मुहाग में जेको आहे सो उहो जेको वायूं वरजाणनि जूं विलायत जो मुंहिंजो सफ़रनामो प्रभु वफ़ा लिखियो। ऐं उन्हनि सां ॾिस त दादा दिलगीर जो थॉट केतिरो मिले थो। हुननि मुंहिंजे विलायत जे सफ़रनामे वायूं वरजाणनि जूं में मुहाग में लिखियो आहे, वेठे वेठे हो विलायत में वतन यादि आयो, वेठे वेठे हो विलायत में वतन यादि आयो, दरो दीवार घर जो चमन यादि आयो। साॻे ई थाट ते दादा दिलगीर हिन तरह इज़हार कयो आहे, को अखियुनि मां आब थो हारे वरी वरी, को अखियुनि मां आब थो हारे वरी वरी, परदेस मां वतन खे थो सारे वरी वरी। वाह, परदेस मां वतन खे थो सारे वरी वरी। दिलगीर कालीदास, अंग्रेज़ी शाइर जॉन केट्स ऐं ॿियनि केतिरनि ई शाइरनि खां मुतासिर थी करे उन ई ख़्याल खे खणी करे पंहिंजे नमूने में पेश कयो आहे। वॾनि शाइरनि जे असर हेठि इन तरह जे ख़्याल खे पंहिंजे नए रंग ऐं ढंग सां पेश कयो आहे। इन खे शाइर जी कमज़ोरी न बल्कि झटण जी सघ चई सघिजे थो। किन ॿरंदड़ मसइलनि ऐं मौज़ूअनि ते बि इज़हार कयो आहे, जहिड़ो कि दहशतगर्दी, बामियान में भॻवान बुद्ध जी मूर्तीअ खे तालिबान तरफ़ां मसमार करण वग़ैरह। दिलगीर जी ॿोली अरबी, फारसीअ खां आजी, निज सिंधी, आम मुरविज वारी, लफ़्ज़नि जी भरमार या हरू भरू मुहावरनि या ॾुखियनि ऐं ॻरनि लफ़्ज़नि जो न
बोल चाल वारनि लफ़्ज़नि जो सुहिणो इस्तेमालु कयो वियो आहे। गुलनि ऐं खारनि खे समेटींदे हसीन दिलकश ऐं कड़नि आज़मूदनि खे तख़लीक़ी माला में पिरोयो अथसि। दादा हरी दरियाणी दिलगीर जी शाइरी में रवानी ऐं मौसीक़ियत, शेरियत, वड़ वकड़ या डगमगाईंदड़ न बल्कि तवाज़ुन ऐं बैलेंस साबित कदम सां अॻिते वधंदी पंहिंजी मुनफ़रिद जाइ जोड़ी आहे। ऐं संदसि शेर सां असां जेको आहे उहो ॾिसंदासीं त सिंधियत, सिंधी तहज़ीब, तमदुन जी अकासी कंदड़ शाइरी असांखे मिलंदी। तख़लीक़ी शाइरी जे प्याले सां पुर दादा हरी दिलगीर संदसि शेर सां असां अॼु जे प्रोग्राम में भेटा पेश करे रहिया आहियूं ऐं इजाज़त बि वठंदासीं। रोक रे रोक कलम मुंहिंजो तिखो डोड़े थो, रोक रे रोक कलम मुंहिंजो तिखो डोड़े थो, बाइबिल वेद को क़ुरान नओं थी पवंदो। वाह, तमामु सुहिणो शेर जेको आहे सो लिखियलु अथनि। त वीना, असीं हिन प्रोग्राम खे हिते अलविदा चऊं त हिकिड़ो गीत बि असीं ॿुधाईंदासीं। तहरीर ऐं तरतीब ऐं रावी बि बिल्कुलु इन जा बि असीं ऐं पेशकश बि ॿुधाईंदासीं। त दादा हरी दिलगीर ते ही ख़ासि प्रोग्राम तव्हां ॿुधी रहिया हुआ। दिलगीर गीतनि जो हिकु बड़, तहरीर ऐं तरतीब वीना श्रृंगी, रावी शालिनी सागर ऐं वीना श्रृंगी, पेशकश रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मोकलाणी नाहे, साथ सलामत। मुंहुं मलजो महबूबाणो लॻंदो आहे, मुंहुं मलजो महबूबाणो लॻंदो आहे, हुन जे साम्हूं चंड पुराणो लॻंदो आहे, मुंहुं मलजो महबूबाणो लॻंदो आहे, मुंहुं मलजो। हुन जा नशीला नेण ॾिसी थी निंड अचे, हुन जा नशीला नेण ॾिसी थी निंड अचे, जिस्म गुलनि जो, जिस्म गुलनि जो नरम विहाणो लॻंदो आहे, जिस्म गुलनि जो नरम विहाणो लॻंदो आहे, मुंहुं मलजो महबूबाणो लॻंदो आहे, मुंहुं मलजो। हुन जी हिक हिक मुर्क लखनि जे मट भाया, हुन जी हिक हिक मुर्क लखनि जे मट भाया, अरबन जे मुल्ह, अरबन जे मुल्ह हिकु हिकु माण्हू लॻंदो आहे,
अरबन जे मुल्ह हिकु हिकु माण्हू लॻंदो आहे मोहमूमल जो महबूबाणो लॻंदो आहे मोहमूमल जो। दंद दंद मोतीअ जो दाणो लॻंदो आहे दंद दंद मोतीअ जो दाणो लॻंदो आहे हुन जो हथ मखण जो चाणो लॻंदो आहे हुन जो हथ मखण जो चाणो लॻंदो आहे मोहमूमल जो महबूबाणो लॻंदो आहे मोहमूमल जो। जॾहिं चपन सां हुन जो चहिरो लातो थमे जॾहिं चपन सां हुन जो चहिरो लातो थमे मिठड़ो 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 माखीअ हाणो लॻंदो आहे मिठड़ो मिठड़ो माखीअ हाणो लॻंदो आहे मोहमूमल जो महबूबाणो लॻंदो आहे मोहमूमल जो। दाव पेच सभु ॼाणे दुनिया दारीअ जा दाव पेच सभु ॼाणे दुनिया दारीअ जा गरचे वफ़ा मासूम माण्हू लॻंदो आहे गरचे वफ़ा मासूम माण्हू लॻंदो आहे मोहमूमल जो महबूबाणो लॻंदो आहे हुन जे साम्हूं चंड पुराणो लॻंदो आहे मोहमूमल जो महबूबाणो लॻंदो आहे मोहमूमल जो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़
सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।